में अवां खे सियासी सूरत-हाल खां बि आगाह कंदासीं त नादरा चेयरमैन जे कराची जे सेंटरनि जे ओचिते दौरे, नेब जी कारवाइन, आर्मी चीफ जे दौरनि ऐं उर्दीअ जी वबा बाबति बि अवां खे समूरी सूरत-हाल खां अपडेट कंदासीं। पर बुलेटिन जी शुरूआत में ज़िक्र कंदासीं त सिंध जे गादी वारे शहर में पैदा थियल खीर जे बहिरान खां आगाह कंदा आहियूं त सिंध जे गादी वारे शहर कराची में खीर जे वापारियुनि सरकारी अघ ते खीर विकिरो करण खां इनकार कंदे दुकान बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि शहर में खीर जो बहिरान पैदा थी वियो आहे ऐं शहरी नए ॾचे में फासी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था कराची मां अब्दुल्ला सोलंगी जी हीअ रिपोर्ट। खीर जी कीमतुनि में वाध सबबि कराची जो अवाम परेशान हाल बणियल आहे। होलसेलर्स ऐं डेयरी फार्म पारां खीर महांगो ॾियण करे दुकानदारनि जी अॼु ॿिए ॾींहुं बि हड़ताल जारी आहे। हड़ताल सबबि शहर में खीर जी खोट, जंहिं सबबि कराची जो अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। दूध महंगा आ रहा है, इसी वजह से दुकानों पर जो है ना सप्लाई शार्ट हो गई है, ये कम हो गई है, जिसकी वजह से प्रॉब्लम हो रही है और आवाम जो है ना इसमें रुल रही है। बच्चे ज़ाहिर घर में दूध की ज़रूरत तो डेली होती है और इसके लिए बड़ी परेशानियाँ मकाम बाला से पुरजोर अपील करते हैं कि इस आवाम के इस मसले को हम दर्दाना तौर पर इसको हल किया जाए। दूध तो महंगा हो गया ना, दूध तो खीर क्या इंसान बोल सकते हैं। हाणे तो घट तो खीर तो मिले, दुकान बंद लगा पिया आहिनि। हुकूमत खे खपे न सस्तो करण, त हुकूमत महांगी लगी भी हर चीज खीर महंगो लॻो पियो, छा करे माण्हू। ओॾां चांहि जो होटलनि ऐं खीर विकिरो कंदड़ दुकानदार पिणु परेशानी ज़ाहिर कंदे चयो त दुकानें इसलिए बंद करी गई तो हमारे को जो दूध है वो 95 रुपये रिटेलर दे रहे हैं, यानी होलसेलर, तो हम 85 रुपये नहीं बेच सकते। हमारे को हुकूमत का रेट है 85 रुपये, वो बोलते हैं जी 85 रुपये बेचो, हम 85 रुपये नहीं बेच सकते, इसलिए लिहाजा हमने होलसेलर से दूध नहीं लिया और हम दूध आगे 85 रुपये नहीं फरोख्त कर रहे हैं। दूध लेंगे नहीं तो हम नुकसान में अपना दूध नहीं बेच सकते। तो दूध मिल नहीं रहा है, परेशानी है बहुत सख्त, इतना महंगा मिल रहा है, हुकूमत को चाहिए था कि थोड़ा कम कर दे। खीर जी कीमतुनि में वाध सबबि जिथे अवाम परेशान आहे उते